बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको आहे असीं इस्लामियात जे 5वीं क्लास जी ॿिए बाब खे पढ़ंदासीं। बाब ॿियो ईमानियात ऐं इबादतूं तारुफ़ आहे हिननि जो ॿिए बाब जो। ईमानियात ईमान मां वरितल आहे, जंहिंजो मतिलबु आहे ईमान जूं ॻाल्हियूं। ईमान उन्हनि नज़रियनि ऐं फ़िक्रनि जे मञण जो नालो आहे जेके कंहिं बि अमल जे पुठियां कमु करे रहिया हूंदा आहिनि। ईमान जी हैसियत ॿिज वारी ऐं अमल जी हैसियत मेवे वारी हूंदी आहे। जहिड़ो ॿिज हूंदो अहिड़ो मेवो हूंदो। मेवो ईमान जेतिरो पको हूंदो त अमल बि ओतिरो मज़बूत ऐं पको हूंदो। इस्लाम पंहिंजे तालीमात में ईमान जी मज़बूतीअ लाइ तमामु घणो ज़ोर ॾिए थो। इस्लाम में अल्लाह ताला मलाइकनि, रसूलनि, आसमानी किताबनि, तक़दीर ऐं आख़िरत ते ईमान रखणु ज़रूरी आहे। इबादत पंहिंजे आजिज़ी ऐं इनकिसारीअ जे ज़ाहिर करण खे चवंदा आहिनि। जेका इबादत मुस्लमान कनि था, असीं जेका इबादत कयूं था, उहो छा खे चवंदा आहिनि? इबादत पंहिंजे आजिज़ी ऐं इनकिसारी जे ज़ाहिर करण खे चवंदा आहिनि। इस्लामी शरीयत में इबादत अल्लाह ताला जे अॻियां पंहिंजी आजिज़ी ऐं बंदगी जे ज़ाहिर करण ऐं उन जे हुकुमनि खे पूरे करण जो नालो आहे। ॿिनि लफ़्ज़नि में होश संभालण खां पोइ पूरी ज़िंदगी अल्लाह ताला जे हिदायतुनि मुताबिक़ गुज़ारण जो नालो इबादत आहे। इस्लाम जे रुकननि खे सही सूरत में अदा करणु ऐं हर कम जेको नियत जे सचाई ऐं सुन्नत नबी जे मुताबिक़ कयो वञे, उहो इबादत में शामिल आहे। दुनिया आख़िरत जी पोख आहे। इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि मां हिकु अक़ीदो आख़िरत ते ईमान आणणु आहे। आख़िरत ते ईमान आणण जो मक़सदु हीउ आहे त जहिड़ी तरह हर शइ जी हिकु उमिरि थिए थी, उन खां पोइ उहा ख़तम थी वेंदी आहे, अहिड़ी तरह हिन दुनिया जी बि हिकु उमिरि आहे। जॾहिं उहा उमिरि पूरी थी वेंदी त हज़रत इसराफील अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम सां सोर फूकींदो, जंहिं जे नतीजे में ही समूरी दुनिया ख़तम थी वेंदी। सिज चंड बेनूर थी वेंदा, तारा पाण में टकराइजी खिंडरी पखिड़िजी वेंदा, जबल भञल उन वांगुरु उॾामी वेंदा। इंसान, हैवान ऐं ॿी समूरी मख़लूक़ात फ़ना थी वेंदी। हिन दुनिया जे फ़ना थियण खां कुझु वक़्तु पोइ अल्लाह ताला जे हुकुम सां हज़रत इसराफील अलैहिस्सलाम ॿीहर सोर फूकींदो, जंहिं जे नतीजे में समूरा इंसान ॿीहर ज़िंदा कया वेंदा ऐं उहे हिकु साफ़ ऐं सिधे मैदान में गॾु थींदा, जिते उन्हनि खे पंहिंजे अमलनि जो हिसाबु ॾियणो पवंदो। हिन ॿिए जहान खे आख़िरत चयो वेंदो आहे ऐं उनखे
क़यामत जो ॾींहुं बि सॾिबो आहे। आख़िरत जी ज़िंदगी ऐं अमालनामो। हिन दुनिया में इंसान जेको बि अमल करे थो, पोइ उहो वॾो हुजे या नंढो, सुठो हुजे या ख़राबु, उनखे लिखियो वञे थो। अलाह ताला पंहिंजनि ॿिनि मलाइकनि यानी करामा कातिबिन खे इंसान जे अमलनि खे महफ़ूज़ करण लाइ मुक़ररु कयो आहे, जेके इंसाननि जा अमल लिखंदा रहनि था। क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान अलाह ताला जे साम्हूं हिसाब ॾियण लाइ पेश थींदो त उनखे उनजो अमालनामो हथ में ॾिनो वेंदो। सुठा अमल सॼे हथ में, बुरा अमल खॿे हथ में या पुठीअ पोयां ॾिना वेंदा। उते इंसान जे अमलनि जो वज़न थींदो। तराज़ीअ जे हिक पुड़ में नेकियूं ऐं ॿिए पुड़ में बुरायूं रखियूं वेंदियूं। जिन माण्हुनि जे नेकियुनि जो वज़न बुराइनि खां वधीक हूंदो, उहो कामयाब थी वेंदो ऐं उनखे बदिले में जन्नत ॾिनी वेंदी, जेका नेमतुनि जी जाइ आहे। उते इंसान जेको घुरंदो उहो उनखे मिली वेंदो। उते तकलीफ़ ऐं ॾुख जो को बि तसवर न हूंदो। जिन माण्हुनि जे बुराइनि जो वज़न वधीक हूंदो उहो नाकाम थींदो ऐं उनखे दोज़ख में विधो वेंदो, जेका तमामु तकलीफ़ जी जाइ आहे। दोज़ख जेको आहे त उहा तमामु तकलीफ़ जी जाइ आहे, जिते इंसाननि खे पंहिंजे अमलनि जी सज़ा मिलंदी। दुनिया जी ज़िंदगी ऐं आख़िरत जी तयारी। अलाह ताला दुनिया जी ज़िंदगीअ खे आख़िरत जी तयारीअ लाइ बणायो आहे। दुनिया जी ज़िंदगी आर्ज़ी ऐं आख़िरत जी ज़िंदगी हमेशह लाइ आहे। आख़िरत जी कामयाबीअ जो दारो मदार दुनिया में कयल अमलनि ते आहे। दुनिया मज़रतुल आख़िरा। तर्जुमो: दुनिया आख़िरत जी पोख आहे। यानी दुनिया जो मिसाल पोख वांगुरु आहे। पोख में इंसान जेको बि ॿिज पोखींदो, उहो ई पोख जी सूरत में लुणंदो। यानी दुनिया जो मिसाल पोख वांगुरु आहे। पोख में इंसान जेको बि ॿिज पोखींदो, उहो ई पोख जी सूरत में लुणंदो। जेकॾहिं हारी कणिक जो ॿिज पोखींदो त कणिक जो फ़सुलु लुणंदो। जेकॾहिं हू बाग़ लॻाईंदो त फल ऐं मेवनि जी सूरत में हू फ़सुलु हासिलु कंदो। पर जेकॾहिं को बि कंडनि वारे वणनि जो ॿिज पोखींदो त कंडा ई लुणंदो। ईअं नथो थी सघे त हू पोखे कंडा ऐं लुणे फल ऐं मेवा। अहिड़ी तरह हारी पोख ते महिनत कंदो, वक़्त ते हरो लाहींदो, ॿिज पोखींदो, वक़्त ते पाणी ॾींदो ऐं पोख खे जानवरनि ऐं जीतनि ॼणनि खां बचाईंदो त फ़सुल जे शिकिल में पंहिंजे महिनत जो फल हासिलु कंदो। पर जेकॾहिं हारी पंहिंजे पोख जी संभाल में सुस्ती ऐं लापरवाही कंदो, वक़्त ते हर न लाहींदो, ॿिज न पोखींदो, न वक़्त ते पाणी ॾींदो, न उन जी हिफ़ाज़त कंदो, पोख मां को बि अनाज हासिलु करे न सघंदो। बिल्कुलु अहिड़ीअ तरह जेको शख़्स दुनिया में सुठा कम कंदो ऐं बुरनि कमनि खां पाण खे महफ़ूज़ रखंदो, उहो क़यामत जे ॾींहुं कामयाबु थींदो ऐं पंहिंजे सुठनि अमलनि जो बदिलो ॾिसंदो। पर जंहिं माण्हूअ दुनिया में बुरा कम कया त क़यामत जे ॾींहुं उन जे लाइ उन जी सज़ा चखंदो। या दुनिया में न पंहिंजो क़ीमती वक़्तु फ़ज़ूल कमनि में ज़ाया कयो हूंदो त हू आख़िरत में कुझु बि हासिलु करे न सघंदो। ॼण त दुनिया जी ज़िंदगी आख़िरत जी तयारीअ लाइ आहे। इन करे असांखे दुनिया जी ज़िंदगीअ जी अहमियत खां वाक़ुफ़ु थियणु घुरिजे। दुनिया जी ज़िंदगी अलाह ताला जी हिकु नेमत आहे, जेका असांखे आख़िरत जी तयारीअ लाइ अता कई वई आहे। उन नेमत जो क़दुरु करणु घुरिजे
उन में सुठा अमल कजनि ऐं बुरनि अमलनि खां परे रहिजे। अल्लाह ताला ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़नि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारिजे त जीअं असीं आख़िरत जी कामयाबी ऐं सआदत माणियूं।